एडल्ट ADHD हिकु अहिड़ी ज़हनी बीमारी आहे जंहिंमें अक्सर माण्हुनि जी ज़िंदगी नंढी हूंदे खां ताननि में गुज़रंदी आहे। घर वारा हुनखे पिया ताना हणंदा, तूं सुस्त आं, तूं काहिल आं, लेट लतीफ़ आं, गैर ज़िम्मेदार आं, तोखे को ते यकीन नथो करे सघिजे, तोखां वेसर आहे, भुलकड़ आं, हुनखे पिया ताना हणंदा। असल में इहा हिकु बीमारी आहे जंहिंमें माण्हू जेको आहे अहिड़ियूं शयूं, अहिड़ा कम जंहिंमें हुनजी दिलि घटि हूंदी आहे, उन में उहो पाण खे इनवॉल्व ई न करे सघंदो आहे। पर उन में जेको आहे उहो पियो सुस्ती कंदो, सुभाणे कंदुसि, पोइ चवंदा तूं भई सुस्त आं तूं। पर अहिड़ा कम जंहिंमें उनजी दिलि वधीक लॻंदी आहे, उन मूं त तव्हां कढी न सघंदव उनखे। अगरि वीडियो गेम में हूंदो, को फेसबुक ते वेठो त कलाकनि जा कलाक गुज़री वेंदा, उहो फेसबुक मूं पाण खे कढी न सघंदो। पिया सॾु कंदा, अचु कमु आहे तोखे, चवंदा बसि 2 मिंट, मूंखे 2 मिंट। टेलीफोन ते लॻो पियो हूंदो, कलाक गुज़री वेंदा, कढी न सघंदो पाण खे। ऐं कुझु शयूं जेके आहिनि जंहिंमें वरी जेको आहे उनखे यादाश्त विसरी वेंदी। माना हूअं त पुराणी सालनि जी ॻाल्हियूं यादि हूंदियूं, पर जीअं का शइ काथे फ़ोन रखी विसरी वेंदी, पिया सामान ॻोल्हींदा हुआ घर में, चांहि रखी ईंदा, उते जेको आहे चुल्हि ते विसरी वेंदी, चांहि रखी आहे पई वही वेंदी, रोटी रखी ईंदा, वञी सड़ी वेंदी रोटी, उनखे विसरी वेंदी। इहो रोज़ जो कमु हूंदो। उनखे अलावा उनखे जज़्बाती ॾाढा हूंदा आहिनि। गुस्सो जॾहिं बि कंहिं ॻाल्हि ते बहस कंदा त एॾा जज़्बाती थी वेंदा, गुस्से में कंट्रोल करणु ॾुखियो थी वेंदो। तंज़ बर्दाश्त न कंदा, कंहिं उनखे तंज़ कई, कंहिं क्रिटिसाइज़ कयो, माना बाहि लॻी वई उन्हनि खे, पर उहो कंट्रोल न करे सघंदा, गुस्से में अची वेंदा, झगड़ो कंदा। उहो उनखां अलावा डिस्ट्रैक्ट थींदा, हिकिड़े कम में इन्वॉल्व थी वेंदा, उन मां वरी चवंदा चङो हे ॿाहिरि तो हे कमु, वरी उते ॿिए कम में छुटा, वरी 3 में छुटा, ईअं उहो जेको आहे डिस्ट्रैक्ट थींदा वेंदा उनखे। ॿिया बि काफ़ी उन में सिम्पटम हूंदा आहिनि। इहा हिकु बीमारी आहे जंहिंजो इलाजु आहे। महिरबानी।